जूं ही अमड़ियूं भेनरूं ऐं ही सुजाग शहरी हितां जे महबूब लीडर हारिन पोरियतन जे अॻवान सिंगार नूनारी अला सरापा एहतजाज आहिनि पर उणिहनि ॾींहंनि अंदरि न सरकार खे शर्म आहे न रियासती इदारनि खे शर्म आहे। असांजे हिकिड़े बेगुनाह हिकिड़े लीडर खे जेको गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इहो ॿुधायो वञे उनजी पिटीशन दाख़िल कई वई आहे। सूबेदार खां वठी डिफेंस सेक्रेटरीअ ताईं नोटिस जारी कया विया आहिनि पर अञा उनजो को खड़तेल कोन निकितो आहे। ही सम्झनि था त सिंध जे माण्हुनि खे ईअं खंभे खणी रातिनि जे ऊंदाहिनि में चौधेवारीअ जो तक़दुस पामाल करे ऐं हू सम्झनि था त सिंधी माण्हुनि खे डेॼारे सघनि था। ही सॼी साज़िश आहे। 1973 सालनि खां वठी पाकिस्तान में इहो ई सिस्टम हले पियो। कॾहिं असांजे अॻुवाननि खे पाकिस्तान इस्लाम दुश्मन करार ॾिनो थो वञे, कॾहिं शहीद हसन नासिर खे शहीद कयो थो वञे, कॾहिं नज़ीर अब्बासी खे शहीद कयो थो वञे, कॾहिं सिकंदर आज़म मंगसीअ खे शहीद कयो थो वञे, कॾहिं सिराई ऐं जेको आहे मक़सूद जा असांखे सड़ियल लाशा था मिलनि। ही जेको तरीक़ेकार आहे अॻे बि माण्हू गिरफ़्तार थींदा हुआ, अॻे बि जेलनि में वेंदा हुआसीं, असां पाण जेलनि में वियाऊं पर उहे सभु मालूम हुआ। असांखे ख़बर आहे त शहीद नज़ीर अब्बासी जो कातिल मेजर इम्तियाज़ आहे पर हाणे उहे सभु नामालूम आहिनि। जेके असांखे मालूम आहिनि त आहिनि केरु, उहे साॻा ई आहिनि पर हिननि तरीक़ेकार तब्दील कयो आहे। ही सम्झनि था त माण्हुनि खे गुम करे असीं ख़ौफ़ फैलायूं था पर अॼु ही अची ॾिसनि त ही माण्हुनि में ख़ौफ़ ख़तमु थियो आहे या माण्हुनि में सुजागी आई आहे। तव्हां हिकिड़े घर जो फ़र्द खणंदो उन सॼे घर जा भाती बाग़ी थींदा, उन सॼे शहर जा भाती बाग़ी थींदा। तव्हां सवनि जे तइदाद में माण्हुनि खे गुम कयो आहे, के 10 सालनि खां, के 4 सालनि खां, के सालनि खां, के महीननि खां अंदरनि। ही कामरेड सिंगार नूनारी हिकु फ़र्द न आहे, हू हिकिड़ी तहरीक आहे। उनजे पुठियां जेके माण्हू आहिनि उहा हिकिड़ी तहरीक आहे, उनखे तव्हां ख़तमु नथा करे सघो। तव्हां मलक रियाज़ ला त फारूक नाइक खे वकील कयो था। ए ज़रदारी तुंहिंजो जेको लाडलो वकील आहे उहो जॾहिं तव्हां बहरिया टाउन वारे वाक़े में बचाव में वकील कयो था त ॻाल्हि क्लियर थी वञे त तव्हां उन्हनि समूरनि सां गॾु हो। सिंध जे हिन वालार में, सिंध जे ज़मीनुनि जे विकिरे में तव्हां गॾु आहियो। ऐं जेकॾहिं बहरिया टाउन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो आहे असां त पोइ सॼी सिंध खे जेके लखे माण्हू उते आया समूरनि खे गिरफ़्तार करियो। ही किथां जो इंसाफ़ आहे? असां तव्हांखे चैलेंज ॾियूं था त असांजा इहे बेगुनाह माण्हू आज़ादु करियो। ॿी सूरत में जेका तहरीक तूफ़ान जो रुख़ अख़्तियार कंदी पोइ तव्हांखे भॼण लाइ जाइ न मिलंदी। तव्हां रुॻो पेशीअ ते वञो था त बीमार थी था पओ ऐं पोइ एयर एम्बुलेंसूं घुराइणियूं थियूं पवनि तव्हांखे। ही सभु ड्रामा आहिनि। असीं सम्झूं था सिंगार नूनारी अकेलो कोन्हे, सॼी सिंध हुन सां आहे। असीं गुज़ारिश कयूं था त सिंध मां जेके बि मिसिंग पर्सन आहिनि, बलोचिस्तान जा जेके बि मिसिंग पर्सन, KPK जा जेके बि मिसिंग पर्सन से हिकदमि आज़ादु कया वञनि। तव्हांखे सॼी दुनिया लानतूं ॾिनियूं आहिनि, तव्हांखे सॼी दुनिया जे इंसानी इदारनि थुकूं लानतूं हयूं आहिनि। तव्हां ग्रे लिस्ट में हलिया विया हो ऐं पोइ बि तव्हां सुधरो नथा। ऐं असीं सम्झूं था त तव्हां ख़ुदि हिन मुल्क जा दुश्मन आहियो। ही तव्हां जूं जेके एजेंसियूं माण्हुनि खे खणनि थियूं उहे ख़ुदि तव्हांजे मुल्क लाइ नफ़रत पैदा करण जा सबबु आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार कयो जेके नफ़रत फैलाइनि था। तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे धरतीअ सां प्यारु कनि था, वसीलनि सां प्यारु कनि था, वसीलनि जी घुर कनि था, उनखे खणी छा था असांखे पैगाम ॾियणु चाहियो? मुंहिंजूं भेनरूं भाइरो, असीं तव्हां सां रत जे आख़िरी फुड़े ताईं गॾु हूंदासीं जेसीं ताईं सिंगार नूनारी ऐं असांजा हिकु हिकु मिसिंग पर्सन आज़ादु नथो थिए, असांजी जिदोजहद ख़तमु न थिए।